असां तो सिवा कंहिंखे चाहियो नाहे, चाहियो नाहे। अञा प्यार पंहिंजो विरहायो नाहे, विरहायो नाहे। असां तो सिवा कंहिंखे चाहियो नाहे, चाहियो नाहे। मञूं था ख़ुशियूं की न ॾेई सघियासीं, मञूं था ख़ुशियूं की न ॾेई सघियासीं। पहिरीं पोइ बि कंहिंखे ॾुखायो नाहे, ॾुखायो नाहे। अञा प्यार पंहिंजो विरहायो नाहे, विरहायो नाहे। असां तो सिवा कंहिंखे चाहियो नाहे, चाहियो नाहे। हवाउनि जे रुख जी ख़बर कान थी पए, हवाउनि जे रुख जी ख़बर कान थी पए। ॾियो ख़ौफ़ खां को जलायो नाहे, जलायो नाहे। अञा प्यार पंहिंजो विरहायो नाहे, विरहायो नाहे। असां तो सिवा कंहिंखे चाहियो नाहे, चाहियो नाहे, चाहियो नाहे। अस्सलाम वालेकुम। धरती जो जमालो वाह जमालो में हैदर कादरी अवां सभिनी प्यारनि नाज़रीन खे भली कार चवे थो। ऐं इन सां गॾोगॾु अॼु त ॾाढो मज़ो ईंदो, छो त फर्स्ट सेगमेंट जेको असां कंदा आहियूं शौक़िया सिंगर ऐं पूरी सिंध न बल्कि पूरे पाकिस्तान न बल्कि आउट ऑफ कंट्री मां बि असांखे कॉल्स ईंदियूं आहिनि। ऐं जिते जिते सिंधी माण्हू रहनि था, सिंधी ॿोली असांजी मौजूदु आहे, उतां उतां जा माण्हू असांखे कॉल कंदा आहिनि। ऐं सभ खां मज़े जी ॻाल्हि इहा आहे त न रुॻो सिंधी पर ॿियनि मुख़्तलिफ़ कम्यूनिटी जा माण्हू बि असांखे कॉल करे असांजे सेगमेंट्स में शामिलु थींदा आहिनि। सो इहो अव्हांजो प्यार आहे, इहा अव्हांजी मोहबत आहे। शौक़ सां असांजे शो खे ॾिसंदा आहियो, लाइक कंदा आहियो, पार्टिसिपेट कंदा आहियो। सो काइंड ऑफ यू। त सभ खां पहिरियां अॼु ॾिसां थो त पहिरीं कॉल कंहिंजी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? बिल्कुलु ठीक ठाक। बात तव्हां कीअं ठीकु आहियो? माशाअल्लाह। केरु पिया ॻाल्हायो? नालो त ॿुधायो पंहिंजो। मां अफरोज़ मक्सी ॻाल्हायां थी फरीदाकोट मां। अफरोज़? जी बा। हा अफरोज़, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां मां कीअं ठीकु आहियो? मां बि फर्स्ट क्लास आहियां, तमामु ठीकु आहियां। अॼु असांजे सेगमेंट में असां हिकिड़ो गेस्ट रखियो आहे ऐं अव्हांजे ॻाइण खां अॻु में मां उन शख़्सियत खे घुराईंदुसि, उन गेस्ट, उन महिमान पंहिंजे खे घुराईंदुसि ऐं उहो महिमान हिते ईंदो। ऐं उन खां पोइ अॼु जेके बि अव्हां शौक़िया सिंगर्स जा जेके बि असांजा कॉलर आहियो, उहो जॾहिं असांजे हिन शो में पार्टिसिपेट कंदो त पोइ जजमेंट अॼु असांजो उहो गेस्ट कंदो। मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त पाकिस्तान में हर डिपार्टमेंट में सवे हज़ारे लखे माण्हू हूंदा आहिनि। जेकॾहिं इंजीनियर्स ॾिसजनि त लखे हूंदा, डॉक्टर्स ॾिसजनि त लखे हूंदा। ऐं ईअं जंहिं जंहिं फील्ड सां माण्हू वाबस्ता आहिनि उतां लखे माण्हू निकिरंदा आहिनि। पर आर्टिस्ट असांजे मुल्क में तमामु घटि आहिनि, यानी की हज़ारनि में बि मुश्किल हूंदा जेकॾहिं प्योर ऐं बहितरीनु आर्टिस्ट असां काउंट कयूं त। ईअं ई आर्टिस्ट असांजे मुल्क में नायाबु थींदो आहे। सो इन्हनि नायाबु शख़्सियतुनि जो तमामु घणो ख़्यालु रखियो वञे त बहितर आहे। ईअं ई अॼु असांजे हिन शो में आर्टिस्ट अॼु गेस्ट आहे, हिकु न्यू कमर, हिकिड़ो बहितरीनु नौजवान, तमामु सुठियूं सलाहियतूं हुनजे अंदर में मौजूदु आहिनि, तमामु ख़ूबसूरत पर्सनैलिटी जो मालिक अॼु असांखे जॉइन करे रहियो आहे। ईअं सम्झो पर्सनैलिटी मुंहिंजी फेवरेट आहे, जंहिंजो नालो आहे अरशद शेख। अस्सलाम वालेकुम अरशद। अल्हम्दुलिल्लाह जी।
तव्हां फर्स्ट कीअं आहियो? क्लास कीअं आहियो? जी, ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र, माशाअल्लाह। first class, first class। अरशद शेख जे हवाले सां मां इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त थिएटर जी दुनिया में अरशद तमामु सुठो कमु करे रहियो आहे ऐं नापा जो स्टूडेंट बि आहे ऐं असां गॾो चंद ड्रामा बि हुन टेलीविज़न जा कया आहिनि, पर ज़्यादातर जेका हुनजी स्पेशलिटी आहे उहो आहे थिएटर आर्टिस्ट। त अरशद कीअं आहियो तव्हां? जी अल्हम्दुलिल्लाह, मां ठीकु आहियां। तव्हां कीअं आहियो? फर्स्ट ठीकु आहे। क्लास। सभ खां पहिरियों अरशद अॼु कॉलर असां सां गॾु मौजूदु आहे। मां चाहींदुसि त उन्हनि जो असां गानो ॿुधूं, उन खां पोइ पाण चिटचैट बि कंदासीं, कचहरी बि ओके, कंदासीं ओके। ऐं डिसीजन वेझी तव्हांखे करिणो आहे। जी, त पोइ तव्हां असांखे कहिड़ो कलाम था ॿुधायो? पहिरियों त मां अर्शद खे मुंहिंजे तरफ़ां मां वेलकम थी कयां जो प्रोग्राम में आयो आहे ऐं प्रोग्राम सां वधी आहियां। असां भाउ खे वेलकम चवंदासीं ऐं भाउ तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आया आहियो। ऐं हाणे मां सॉन्ग ॿुधाइणु चाहींदमि। मुंहिंजे पहिरीं ख़ासि आवाज़ न आहे, मां माशाल्लाह एॾो ज़बरदस्त प्रोग्राम भाउ इधर खणी आयो आहे। मां हुनजी थोराए थी आहियां। असां सभिनी खे ख़ुशियूं मिलंदा आहिनि। इहे असां प्रोग्राम न ॾिसण ईअं असांखे महसूसु न आहे, असां प्रोग्राम में मौजूदु आहियूं। थैंक यू सो मच भाउ हैदर। ठीकु आहे, त पोइ गानो कहिड़ो था ॿुधायो तव्हां? गानो दीपा सर जो ॿुधाईंदो। जी ॿुधायो। दिल से वीरान रहते ककर बावड़ा, दिल से वीरान रहते ककर बावड़ा, थोड़ा कोई हसी हाथ छाते थे, थोड़ा रोई हसी हाथ छाते थे, सांवरात्यों गरिया दिल सड़िया दिल मथा, सांवरात्यों गरिया दिल सड़िया दिल मथा, रही हाथ छाते थे, बेहतरीन अदी, बेहतरीन। रही हाथ छाते थे। बेहतरीन अदी अफरोज़, ॾाढो सुठो ऐं बेहतरीन कोशिशि आहे अव्हां जी। अव्हां शहदाद कोट खां कॉल कई ऐं ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं पंहिंजे सिंध जे शहरनि खां असांखे कॉल्स ईंदियूं आहिनि ऐं ख़ासि करे हिन टाइम ते असांजे शो में तव्हां पार्टिसिपेट कंदा आहियो। अॼु असांजो महिमान असां सां गॾु अरशद मौजूदु हुयो, सो मौजूदु आहे बल्कि। सो अव्हां जो ही कलाम यकीनन अदी अफरोज़ तव्हांजो ॿुधो आहे असांजे महिमान। सो अॼु जज कंदो, ख़बर पवंदी त केरु आहे अॼु जो बहितरीन शौक़िया सिंगर। हा अरशद, अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त मूंखे जज करिणो आहे सॉन्ग खे। एक्चुअली मां आहियां एक्टिंग जी दुनिया जो माण्हू, ड्रामा जी दुनिया जो माण्हू, त मुंहिंजे लाइ इहा वॾी टफ टास्क आहे त सिंगिंग खे मां जज कयां। ऐं उहो एक्चुअली इट इज़ वेरी टफ एंड also it is also pleasure के रॉ टैलेंट भी आहे असांजे धरती ते ऐं तमामु दिलि सां माना ॻाइण ते टेक्निकली फॉल्ट थी सघनि था, पर जेका दिलि सां आवाज़ु निकिरे थो बहितरीनु असांजी जेका आहिनि अरशद ॾाढो सुठो आहे तव्हां इहो चयो, पर मसइलो इहो आहे त आर्टिस्ट जो रिदम सां ऐं सुर सां तमामु वास्तो रहंदो आहे। उहो डायलॉग बि हिकिड़ो सुर आहे, हिकिड़ो रिदम आहे। सो एतिरो त यकीन आहे त तोखे ख़बर पइजी वेंदी त सुर कहिड़ी शइ आहे। ऑन सेकेंडरी बेसिस मां उहो कोशिशि कंदुसि पंहिंजी त मां पंहिंजी ओपिनियन ॾेई सघां। जजमेंट त मां हुन लाइक़ न आहियां। लर्निंग प्रोसेस आहे अरशद जो। अॼु अरशद जे डिसीजन मां ई ख़बर पवंदी त हिनखे वाकई सुर जी या रिदम जी ख़बर पवे थी या न। अॼु तव्हांजो बि इम्तिहान आहे। सो ॾाढो ज़बरदस्त लॻे पियो। अच्छा, हिन वक़्तु सभ खां पहिरियां हिकिड़ो सुवालु आहे जी, अरशद हिन फील्ड में इंट्रोड्यूस कीअं थियो आहे? इंट्रोड्यूस कीअं थियो आहे? इंट्रोड्यूस थियण त उन जूं काफ़ी हिकिड़ी लॉन्ग स्टोरी आहे, बल्कि ईअं सुवाल हिनखे मां ईअं इंट्रोड्यूस कीअं कयो आहे? इंट्रोड्यूस त मूंखे साईं मरहूम ममता दबड़ो साहिब जन कयो। फर्स्ट प्ले मां उन्हनि जी डायरेक्शन में कयो लाड़काणे में। ठीकु। CMC में उते हिकिड़ो प्ले थियो जेको तमामु बहितरीनु प्ले हुयो, हिकिड़ो इस्लाही मैसेज हुयो उन में। बट उन में छो जो ट्रेनिंग न हुई त उहा सम्झ में ॻाल्हि अचे पई त उहो अञा मज़ो न आहे एक्टिंग करण जे दौरान। फील थिए पियो त अञा कुझु शयूं सिखणियूं आहिनि असांखे, अञा कुझु शयूं सिखणियूं। हितां ई कंटिन्यू कंदासीं। अरशद हिकिड़ी कॉल आहे ऐं अरशद सां खोड़ सारी हितां ई गुफ़्तगू जारी बि रखंदुसि ऐं हिन सां गॾोगॾु अॼु अरशद जा डायलॉग बि ॿुधंदासीं त अरशद माशाल्लाह केतिरो गेन कयो आहे हिन फील्ड में। सो लाइन ते ॾिसूं त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी ब्रदर। सदा हुसैन भट्टी सर। भट्टी साहब
कीअं आहियो? जी जी अॼु केलो ताईं पिया था। अॼु ताईं भट्टी साहब मज़ो ॾेखारिजो थोरो टेलीविजन खां परे जी। तव्हांजो असांजो ई मुंहिंजो ई आवाज़ मूंखे था ॿुधायो, मूं में आहीं तूं मतां तुंहिंजो ई तोखे लॻे। सही सही था। सो थोरो हा, थैंक यू भाउ। अच्छा, गानो मुक़ाबलो आहे हींअर पार्टिसिपेट तव्हां कयो पिया शौक़िया सिंगर सेगमेंट में, जी कलाम कहिड़ो था ॿुधायो तव्हां? कलाम साईं जेको आहे तो मंजूर सखियाणी जो ॿुधाए था। वाह 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 वाह। वाह। सही आहे। असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, दरिया हुजे या सहरा, दरिया हुजे या सहरा, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू। भट्टी साहब हिते ईअं लॻो ॼण प्यार ॾू कयो आहे। प्यार दरिया में वीचारो प्यारा फासी सां पियो आहे। दुश्मनी आ का। ॾाढो सुठो, तव्हांजे जज़्बनि खे बि शाबस ॾिबी आहे माशाल्लाह। तव्हां कहिड़े बि हावल सां, छो त मां पहिरियों अक्षत ॻाल्हि कंदो आहियां त हीअ को प्रॉपर सिंगर सेगमेंट न आहे, सही आहे। हीअ आहे शौक़िया सिंगर सेगमेंट। त शौक़िया सिंगर ऐं भट्टी साहब वीचारे खे शाबस आहे, त ॾाढो सुठी Appreciate करणु कोशिशि घुरिजे। कई आहे। हा। थैंक यू भट्टी साहब, तमामु सुठो, बहितरीनु, माशाल्लाह। अच्छा, हिन वक़्तु ताईं थिएटर्स जेके आहिनि, अरशद ड्रामा स्टेज केतिरा कया आहिनि? थिएटर प्लेस त मां तक़रीबन 15 प्लेस कया आहिनि, बट प्रॉपर प्लेस हाणे स्टार्ट कया आहिनि एक्चुअली नापा वञण खां बाद में। नापा मतिलबु छो जो हुते नापा नेशनल अकेडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स तमामु वॾो इदारो आहे पाकिस्तान में, बल्कि पाकिस्तान जो सभ खां वॾो इदारो आहे एक्टिंग सिखण जे हवाले सां। त उते हाणे प्रॉपर सिखण जे लाइ मिले थो, प्लेस करण जे लाइ बि ख़बर पए थी त हाणे प्रॉपर प्लेस कयूं था, माना टेक्निकली। हूअं त प्लेस हो ॿिया बि आहिनि जेके असां नॉन टेक्निकली अॻ में कया आहिनि बिना ट्रेनिंग जे, उहे बि परफॉर्म करण जे लाइ आहिनि, ऑडियंस खे एंटरटेन करण जे लाइ आहिनि, कुझु मैसेज कन्वे करण लाइ आहे। बट जेके एथिक्स आहिनि प्रॉपर थिएटर जूं उहे हाणे सिखूं तमामु पिया। ज़बरदस्त। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि इहा बि तव्हांखे ॿुधाईंदो नाज़रीन त पाकिस्तान में ख़ासि करे असांजे सूबे सिंध कराची में हिन वक़्तु कुझु साल थिया आहिनि जो ही परफॉर्मिंग सेखारी वञे थी, ट्रेनिंग ॾिनी वञे थी, न त पहिरियों इहो असां वटि न हूंदो हुयो। ऐं जीअं ई हाणे ट्रेनिंग सेंटर नापा कराची में स्टार्ट थियो त हाणे काफ़ी नौजवान ईंदा आहिनि, थिएटर सिखंदा आहिनि, पढ़ंदा आहिनि। जीअं अरशद ॿुधायो। सो लाइन ते ॾिसूं था केरु आहे ऐं गुफ़्तगू असांजी जारी हूंदी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। जी भाईजान। लियाकत परवानो बदीन खां। लियाकत परवानो। जी हाँ सर। वाह परवाना साहब वाह। इहो भला परवानो तखलुस आहे या? जी सर, मुंहिंजो स्टेज जो जेको सो तखलुस आहे। तव्हां सां गॾु मूं ड्रामा बि कया आहिनि आर्ट काउंसिल में। इहो इन जे करे तव्हां खां मां पुछो त इहो को हिकिड़ो दौरु हूंदो हो जंहिंमें तखलुस ॾिनो वेंदो हो। जीअं असांजो हिकिड़ो दोस्त आहे परवेज़ परवानो, ऐं को ताज लॻाए छॾींदो हो अॻियां, को जान लॻाए छॾींदो हो, को लाला लॻाए छॾींदो हो, को गुल लॻाए छॾींदो हुयो। मूंखे बि स्टेज जे ज़माने में तखलुस मिलियल हुयो, हैदर जान कादरी। अच्छा, हैदर जान कादरी। पोइ मां काफ़ी ड्रामा उन बैनर्स ते पढ़णु वेंदा हुआसीं त जिना बाग में बैनर लॻो आहे। ऐं हाणे त अॼुकल्ह हर शइ हिते अची वई आहे न मोबाइल में। उन दौर में ईअं निकिरंदा हुआसीं, ॾिसां मुंहिंजो नालो लिखियो अथनि, हा उन अलाहाबाद खां निकिरंदो हुउमि, जिना बाग में ॾिसी हा हैदर जान लिखियल आहे, हा बिल्कुलु ख़ुशि थींदो। सो ॾाढो सुठो भाउ माशाल्लाह। अॼु थिएटर जो आर्टिस्ट असां सां अरशद शेख गॾु आहिनि। सो इन्हनि सां गुफ़्तगू कंदो। माशाल्लाह माशाल्लाह। अदा हैदर शेख, अस्सलाम वालेकुम। हैदर शेख न अरशद शेख। अरशद शेख। अरशद शेख साहब, अच्छा सॉरी जी जी। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। सर की आयो, ठीक ठाक जी है? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ठीकु आहियो? हाँ सर माशाल्लाह माशाल्लाह। सर असां इहो जो तव्हांखे पहिरियों दफ़ो पिया ॾिसूं, ऐं तव्हां किथे किथे ड्रामा कया आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा ड्रामा कया आहिनि? स्टेज थिएटर जे हवाले सां मां इंट्रोडक्शन करायो त अरशद थिएटर जो आर्टिस्ट आहे ऐं माशाल्लाह हिन वक़्तु हुनजी अञा परफॉर्मिंग आर्ट नापा में हुननि जी ट्रेनिंग हले पई। ट्रेनिंग मुकमल करण खां पोइ अरशद खे तव्हां ॾिसंदो इंशाअल्लाह ताला। बाक़ी थिएटर्स नापा में थींदा आहिनि, फेस्टिवल लाड़काना में हिकिड़ो त पंहिंजो बि मुक़ाबलो थियो हुयो थिएटर जे में। हबीब बुर्दी असांजो तमामु सुठो दोस्त आहे आर्टिस्ट, उन्हनि जे ड्रामे में तव्हां कमु कयो हुयो। अच्छा भट्टी लियाकत परवान साहब, जी जी कलाम ॿुधायो जेको अॼु कॉम्पिटिशन आहे
जंहिंमें तव्हां हिसो वठूं पिया जी उन जे लाइ मुक़ाबिलो सख़्तु आहे। ॾिसूं था त अॼु परवानो साहिबु केतिरे पाणी में आहे। सर मोहम्मद यूसुफ जो हिकिड़ो कलाम आहे मां ठीकु आहे। ओल्ड में असल में आउं बि हिकिड़ो कॉमेडी आर्टिस्ट आहियां वाह स्टेज वाह जो। वाह 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 वो छोती करी कतलाम हाय 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 वो छोती करी कतलाम वो माण्हू असांखे मेहणा ॾींदा की न छॾींदा मेहणा ॾींदा की न छॾींदा वो छोती करी कतलाम हा। वो मार पवई वाह 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 ज़बरदस्त। मां तव्हांखे बंदि करण लाइ न चयो, मां तव्हांखे सपोर्ट थो कयां। वाह लियाकत परवाना साहिबु वाह। कॉमेडी आर्टिस्ट लियाकत परवानो जंहिं चयो त मां स्टेज सां मुंहिंजो तालुक़ु आहे ऐं काफ़ी ड्रामा आर्टिस्ट आहे ऐं हुननि जो इहो चवणो त मां आहियां कॉमेडी आर्टिस्ट। सो हिननि ॾाढो सुठो हिकिड़ो कलाम कयो ऐं वाकई कलाम वधीक हाणे जज अॼु असांजो अरशद साहिबु आहे। ॾिसूं था त कंहिंखे मार्क्स ॾींदो ऐं कंहिंखे विन कराईंदो। सो कुल ये पार्टिसिपेंट्स अञा न अञा आहिनि फाइनली माना मां तव्हांखां नाला ॿुधाईंदुसि। ठीकु आहे। अच्छा थिएटर में स्टेज में जॾहिं तव्हां परफॉर्मेंस कयो था जी सो उन परफॉर्मेंस में जेके कुझु ड्रामा तव्हां कया आहिनि जी जी थिएटर में कहिड़ी मुश्किलात लॻे थी तव्हांखे जेका ॾुखियाई लॻे थी त हीउ थोरो ॾुखियो कमु आहे? थिएटर में जेका हाणे ट्रेनिंग खां बाद में ॾुखियाई लॻे थी त उहा आहे थॉट ट्रांज़ेक्शन्स। वाह वाह। एक्टिंग जेको एक्टिंग जो इहो कमु न आहे त हाउ यू एक्सप्रेस। एक्टिंग उहा आहे त हाउ डू यू थिंक, मतिलबु तव्हां सोचो छा था वाह कंहिं बि कैरेक्टर जे बारे में जेको तव्हांखे मिलियो आहे उनजे उहो कैरेक्टर सोचे छा थो, उनजी इमेजिनेशन तव्हांखे बहितर करणी आहे पंहिंजी कैरेक्टर जे बारे में वधाइणी आहे त हे उन जेकॾहिं उनजी लाइफ हुजे हा त कीअं उहो ॻाल्हि उनजो बिहेवियर छा हुजे हा, गुस्से में हुजे हा त कीअं उनजो बिहेवियर हुजे हा, खिलंदो हुजे हा त कीअं उहो खिल लाफ्टर कीअं हुजे हा उनजो। त अच्छा उहो अलॻि अलॻि जुमिला अहिड़ा हूंदा आहिनि जो विच में बि ट्रांज़ेक्शन थींदी आहे माना इमोशन्स जी, त उनजे दौरान जेकॾहिं तव्हांखे थॉट जी ट्रांज़ेक्शन करणी आहे त उहा कीअं करणी आहे उन कैरेक्टर खे रखी करे, न की तव्हां पाण तव्हां अरशद छा फील कंदो आहे इहो न, उहो कैरेक्टर छा फील कंदो आहे उहा ज़हन में रखी। ॾाढो ज़बरदस्त ॾाढो ज़बरदस्त। लाइन ते ॾिसूं था केरु आहे? अरशद सां गुफ़्तगू सां जारी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। काज़ी साहब छा हाल आहे? साईं फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो पंहिंजो सुहिणो ऐं भलो नालो त ॿुधायो न। सर गुलाम रसूल पंवर विलेज गाजी पंवर डिस्ट्रिक्ट दादू। गुलाम रसूल पंवर साहब ॾाढो भलो नालो आहे ऐं अहिड़ो ई वरी असां कलाम बि ॿुधंदासीं। सर तव्हांजो पब्लिक मैसेज ॿुधोसीं जी साईं। तो हज़ार ॿुधोसीं वरी ॿुधोसीं। वणियो? तव्हां सलाम ऐसा खे कयो पर मुंहिंजे तरफ़ खां तव्हांखे सलाम, तव्हांजे एहसासनि, तव्हांजे जज़्बनि खे, तव्हांजे इरादनि खे गुलाम रसूल पंवर सलाम। थैंक यू सर, थैंक यू सर, थैंक यू लख लाइक़ सर। इहा अवां जहिड़नि माण्हुनि जे करे ई त कमु कंदा आहियूं, छो त ख़बर आहे त असांजा जेके माण्हू आहिनि असांजा जेके ख़ैर ई वरी लंबो बस थी वेंदो। थैंक यू सो मच तव्हांखे वंस अगेन थैंक्स चवंदुसि। गुलाम रसूल साहिबु हिन वक़्तु कलाम अहिड़ो थिए जो मुक़ाबिलो मनाई आहे। इंशाल्लाह 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 उम्मीद है ये तव्हांखे पसंदि ईंदो। ठीकु सर। बिस्मिल्लाह रहमान। सिंधी अबानी बोली मिठड़ी अबानी बोली, सिंधी अबानी बोली तंहिंखे मां कीअं विसारिया, जिंद जान तंहिं सवारिया, जहला ॾिनी मूंखे पींगे में मावलोली, सिंधी अबानी बोली मिठड़ी अबानी बोली, हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़बान आहे, हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़बान आहे,
जिंदा तू सिंधिया जिंदा जो जी बोली सिंधी अबानी बोली मिठड़ी अबानी बोली थैंक यू सर, थैंक यू ॾाढो ज़बरदस्त। तव्हांजो आवाज़ असांजे शो में शामिल थी चुको आहे ऐं हिन वक़्तु थोरो मुक़ाबिलो लॻी थो त माना थियो आहे ऐं वधीक अॼु ख़बर पवंदी। सो हिन वक़्तु ईंदासीं अर्शद साहब, तव्हांजे अॻियां अव्हांजे मौजूदगी में ही 4 कॉलर हुया जिन कॉल कई, अफरोज़ अदी ऐं भट्टी साहब, उन खां पोइ लियाकत परवाने ॻायो, स्टेज जो आर्टिस्ट, ऐं गुलाम रसूल पंवर साहब। सो हाणे तव्हां अचो हिते, नालो लिखंदो, अनाउंस मां कंदुसि। अच्छा, सिर्फ़ु नालो लिखणो आहे? नालो लिखो ऐं पोइ कीअं तव्हांखे वधीक बेस्ट लॻो हाणे ख़बर पवंदी असांजे हिन नौजवान यंगस्टर आर्टिस्ट अरशद शेख जी जजमेंट जी बि, छो त आर्टिस्ट आहे ऐं ख़ासि करे थॉट्स जे हवाले सां त ॾाढो ज़बरदस्त ॿुधाए पियो, पर हाणे ॾिसूं सुरनि जे हवाले सां केतिरी ख़बर अथसि। सुर ऐं रिदम इहो बिल्कुलु इम्तिहान आहे मुंहिंजो। हाणे पर मां हिन में सुरनि ते मां जज न कंदुसि, मां हिते फीलिंग्स ते जज फीलिंग्स ते तव्हांखे कंहिं बहितर कयो। सो इहो मुंहिंजे लाइ सेफ बि रहंदो। सो हाणे मां माशाअल्लाह फ़ैसिलो अर्शद ॾिनो आहे ऐं बिल्कुलु हुन जो जेको फ़ैसिलो बहितरीन हुन कयो आहे। अॼु शौक़िया सिंगर जो जेको बेस्ट शौक़िया सिंगर आहे ऐं धरती टेलीविजन जी तरफ़ां जेको स्पेशल गिफ्ट हासिलु कंदो ऐं असां उन्हनि जे दर ताईं उन्हनि जो गिफ्ट पहुचाईंदा आहियूं, उन ख़ुशनसीब जो नालो आहे लियाकत परवानो। कल मां हिकिड़ी ॻाल्हि कई हुई त लफ़्ज़नि में बि एक्सप्रेशन हूंदा आहिनि ऐं वाकई जॾहिं लियाकत परवानो ॻायो त उन वाकई थोरो एक्सप्रेशन अहिड़ा लफ़्ज़नि खे ॾिना, उन फीलिंग्स ॾाढो सुठो डिसीजन असांजे दोस्त अर्शद वरितो। ब्रेक जो वक़्तु आहे, मोटी तुंहिंजा मूंसां गॾी रहिजो। धरती जो जमालो, वाह वाह जमालो। जॾहिं बि ख़ुशीअ जे पहर में रहियासीं त ज़माने जी कातिल नज़र में रहियासीं, न मंज़िल मिली न ई थक भॻो, सॼी ज़िंदगी ॼण सफ़र में रहियासीं। वेलकम बैक चवंदुसि अवां सभिनी दोस्तनि खे। अवां शौक़ सां, मोहबत सां ऐं चाह सां असांजे हिन शो खे सपोर्ट कंदा आहियो, ॾिसंदा आहियो ऐं असांजे महिमाननि खे बि ॿुधंदा आहियो। सो हिन वक़्तु अरशद शेख मूंसां गॾु आहे ऐं जीअं त स्टार्ट में मूं चयो त अरशद जा डायलॉग बि ॿुधंदासीं। अरशद, थिएटर, टेलीविजन, फिल्म, रेडियो, अलॻि अलॻि मीडियम्स आहिनि बिल्कुलु, पर अॼु असां वटि अरशद मौजूदु आहे थिएटर आर्टिस्ट जी। त डायलॉग अॼु थोरो मां चाहींदुसि त हिकिड़ो अहिड़ो ॿुधूं। अच्छा, डायलॉग मां मोनोलॉग ॿुधायां थो हिकिड़ो। मोनोलॉग ॿुधायो। मां उहो उर्दू में हिकिड़ो प्ले कयो हुयोसीं, उहो प्ले तव्हां बि कयो आहे, डार्क रूम। अच्छा, असां उर्दू में कयो, तव्हां सिंधी में कयो, त उनजो मोनोलॉग परफॉर्म कयां थो। हम सब अपनी अपनी जगह रिस्पेक्टेबल हैं। सुबह सवेरे अपने बासी खून पर ताजा ख्वाहिशों की पॉलिश करके जिस्म पर गेटअप की वार्निश करने के बाद अपनी लटकी हुई गदनों को अकड़े हुए कालों में दसा कर जूतों के तस्मे कसकर इस कमरे से बाहर निकलते हैं और दूर दूर शहरों में फैल जाते हैं। हम सभी अपनी अपनी दिलचस्पियों के नए कायदे खोलकर नित नई सूरतें देखते हैं। अंधेरे के गर्दाब में जज्ब होकर उसे देखते हैं जो साया है। जिंदा हकीकत वही है जो साया है। कितनी सादा है एसजी ज़कावत की बीवी, जिसे आज होटल में बैठे छुरी और कांटे से खाते हुए शर्म सी आ रही थी। वो मासूम लड़की जिसे आज दावत में बैठे इतनी खबर ना हुई कि उसके गिरे बांध के निचले बटन खुल गए। बदन के कुएं में
बदन के कुएं में सुनी और सुनाई हुई खुश्क बातों के पत्ते, बिखरती हुई सोच की रह गुजर पर लुढ़कते हुए कितनी यादों के कतबे, बहुत दूर तक फैलता कह कहा गर्म चाय से आगे। ज़बरदस्त। थैंक यू। ही तमामु सुठो मोनोलॉग जेको हुन डायलॉग ॿुधायो। वाक़ई असां जॾहिं हिनखे सिंधी में कयोसीं त उहो हुयो डार्क रूम सिंधी में, ऐं उहो ई डायलॉग ही जेको डायलॉग पारस मसरूर तमामु असांजो सीनियर ऐं बेस्ट एक्टर जॾहिं उहो बि ॻाल्हाईंदो हुयो त कमाल ॻाल्हाईंदो हुयो। सो ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु पिया ॻाल्हाइनि, कहिड़े शहर खां? हज़रत हमीद शहर नसीराबाद खां मीर शेख थो ॻाल्हायां। मीर शेख साहब कीअं आहियो? अल्लाह जी महिरबानी, तव्हां मक़बूल हुजो, तव्हां ख़ुशि हो? थैंक यू, वाह थैंक यू। असां बि फिट फाट लॻा पिया आहियूं। सर सेगमेंट आहे अल्फाबेट, सेकंड सेगमेंट जेको असां खेॾंदा आहियूं अल्फाबेट। सो मीर शेख साहब जे लाइ अखर चूज़ कयां पियो। त मां काल पोइ हुन में शाइरी में या गायकी में? ईअं न कयो सर, तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त असां हिन वक़्तु जेको सेकंड कंदा आहियूं। हा न बिल्कुलु, मां हाणे जीअं ॾिसी करे कॉल कई इंशाअल्लाह शाइरी में। ठीकु आहे, पोइ हिकिड़ो तव्हां कमु कयो, तव्हां थोरी देरि खां बाद में कॉल कजो, उन खां पोइ असां ईंदासीं शाइरी वारे सेगमेंट में, त तव्हांजी इहा कॉल ज़रूरु हुन में शामिलु कंदासीं। ऐं ईअं ई तेसि ताईं मां अरशद सां खेॾां थो। अरशद जी, हिननि मां को बि हिकिड़ो अखर मां तव्हांखे ॾींदुसि। अच्छा। ऐं 20 सेकंड्स टाइम आहे। इन 20 सेकंड्स में तव्हांजी ज़हन जी तेज़ी जी ख़बर पवंदी त तव्हां केतिरो स्कोर करे सघो था। अखर आहे अव्हांजे लाइ चे चंड। अच्छा, चे चंड अखर आहे अव्हांजे लाइ, ऐं अव्हां 20 सेकंड टाइम आहे तव्हांखे। ठीकु आहे। उन 20 सेकंड में तव्हां जेतिरा नाला खणी सघो अच्छा, ओतिरो तव्हां स्कोर काउंट कयो। टाइम स्टार्ट थिए थो 1 2 3 गो। चाचड़, चांडियो, चपाट, टे, चुमी, पंज, चांहि, छह चादर, 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 चुरपुर, सत। टाइम अप, टाइम अप। अर्शद तू त सफ़ा स्कोर घटि कयो अर्शद। अच्छा, तुंहिंजो टाइम लॻी वियो सोचण में, का ॻाल्हि। ठीकु आहे, अर्शद जो 7 स्कोर थियो। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। शायदि कॉल ड्रॉप थी वई आहे। ऐं 7 स्कोर। यार अर्शद तुंहिंजो सॼो टाइम ख़बर ई छा में सोच में हलियो वियो। ऐं असांजा जेके शुरू में जॾहिं मां सेगमेंट कंदोसि त कॉलर बि ईअं ई 4 5 3, पर रेगुलर खेॾी 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 हाणे टॉप स्कोर आहे 50 टॉप स्कोर आहे। ओ माय गॉड। हाणे टॉप स्कोर खे केरु टोड़े सघे थो। सो मां सोचियो त अर्शद माना ईअं, पर सची ॻाल्हि इहा आहे त मां बि माना न करे सघंदो आहियां। मां बि तव्हां वांगुरु 8 ॾह करे सघंदो आहियां। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। मां मिसेस रहमान ॻाल्हायां पई शेख बेनज़ीराबाद मां। जी जी मिसेस रहमान, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक ज़बरदस्त शो। तव्हांजो ऐं महिमान साहब खे बि सलाम। वालेकुम सलाम। असां अर्शद गॾु आहे। अर्शद तव्हां डायलॉग ॿुधो? जी जी ज़बरदस्त डायलॉग हो ऐं यादि बि हो हिननि खे। हा, अर्शद थिएटर आर्टिस्ट आहे, ऐं थिएटर जो जेको आर्टिस्ट हूंदो आहे तमामु वॾा वॾा डायलॉग्स यादि रखंदा आहिनि जेके बि थिएटर जा आर्टिस्ट हूंदा आहिनि। इंप्रेसिव डायलॉग हो। हा बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। मिसिस रहमान असांजी रेगुलर कॉलर आहिनि, उन्हनि खे तव्हांजो डायलॉग वणियो आहे अर्शद। सो मतिलबु नेक्स्ट बि माना मां चाहींदुसि अॻिते हली तव्हांखे वरी घुराईंदुसि ऐं डायलॉग्स तव्हां खां पुछंदो रहंदुसि। हिन वक़्तु अदी तव्हांजो जेको अखर आहे उहो तव्हांजो आहे दाल दर। जी जी दाल दर मिसिस रहमान जो अखर आहे। ऐं हिन वक़्तु टाइम स्टार्ट थींदो 1 2 3 गो। दादू दौड़, दादा दादी, देर दीबा, दोहा, दुबई, दिल, दाल, दानिया, दिलरुबा, दीवानो, दाइम, दूसरो दोहा, दिल्ली, दिमाग, दही, दीदी, देवर, दोस्त। 23 तव्हां अञा बि थोरो ऐं जेकॾहिं न विझो सा त शायदि अञा बि नाला थी सघनि पिया, छो त तव्हां अॻु में बि ॾाढो सुठो खेॾिया हुयो। ऐं अॼु बि जेको अॼु जे हिसाब सां त टॉप स्कोर बहितरीनु आहे तव्हांजो 23।
23 ॾिस अर्शद मिसिस रहमान 23 स्कोर करे वई I think- तूं त 7 कयो यार न जेकॾहिं हे होमवर्क न आहे पोइ त कमाल आहे जेकॾहिं न न न होमवर्क न आहे मतिलबु ही ईअं आहे हाणे जीअं तव्हां अॼु मूंसां ही खेॾियो सही। तव्हांजे दिमाग़ में हिकिड़ी शइ वेठी हम्म। यार जेकॾहिं मिसाल आहे नून सां मूंखे ॾे हा त मां हेतिरा नाला माना तव्हांजी ज़हनी हा। जेको आहे होमवर्क तव्हांजो हूंदो आहे ही उहो होमवर्क आहे बिल्कुलु। सो अदी मिसिस रहमान ॾाढो बहितरीनु तव्हां स्कोर कयो ऐं ॾिसूं था त तव्हांखे बि बीट करण जे लाइ कहिड़े शहर खां केरु औरत आहे मर्द आहे या नंढो ॿार आहे तव्हांखे बीट करे थो लाइन ते ॾिसूं था कहिड़ा अस्सलाम वालेकुम थोरो टेलीविजन खां परे 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 रही करे वालेकुम सलाम कादिर भाई इमरान भुट्टो जिलो सांगड़ माशाअल्लाह ईअं बाबा ईअं ईअं बसि इहो त फोन खे परे कर त ईअं ई आवाज़ हलियो ईंदो कादिर भाई छा हाल आहे ख़ुशी आहिनि तबियत सही आहे ठीकु ठाक हा नालो यार वरी लही वियो ज़हन तां इमरान भुट्टो इमरान ओके इमरान भाउ ॾाढो सुठो ऐं तव्हांजो अखर आहे ज़ंजीर यार कादिर भाई अॼु पहिरियों चकर तव्हांजो ॾिसूं था शो अच्छा ख़बर न आहे जी हाँ खबर आहे। ज़ंजीर अखर सां तव्हांखे लफ़्ज़ ठाहिणा आहिनि पोइ कहिड़ा बि नाला हुजनि कंहिं शइ जा कंहिं माण्हू जो नालो हुजे तव्हां 20 सेकंड टाइम आहे 20 सेकंड में केतिरा था काउंट करे सघो ॻाल्हाए सघो बस कादिर भाई तव्हांजो आवाज़ ॿुधोसीं इहो हीअं साला गंज आहे अलाह असां आहिनि तव्हांजा ॾिसो न भाउ, असांखे प्यार कंदा आहिनि थैंक यू सो मच भाउ वॾी महिरबानी ऐं हुननि फर्स्ट टाइम कॉल कई हुननि खे हिन सेगमेंट जी एतिरी ख़बर Segment जी कोन ख़बर हुई न हुई। पर इहे प्यार में चाह में कुर्ब में तव्हां जीअं असांखे मूंखे बि call ख़बर न कंदा हुई हा बिल्कुलु सो नंबर असांजो स्क्रीन ते अव्हां जे साम्हूं अचे पियो ऐं अव्हां फ़ोन खणी कॉल करे सघो था असांखे लाइन ते ॾिसूं था की अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हैदर भाई छा हाल आहे अस्सलाम थी अरसलान हाणे रिकॉर्ड टुटंदा बाबा अच्छा हाणे ॾिसजां Regular caller आहे पाण। रेगुलर कॉलर रिकॉर्ड टुटंदा हाणे नवाब शाह खां कॉल आहे असांखे ऐं मुक़ाबिलो हूंदो आहे त ॾाढो ज़बरदस्त सो अरसलान अव्हां जे लाइ अखर आहे मुंहिंजा भाउ खे खच्चर अव्हां जो अखर आहे कहिड़ो अखर साईं खे खच्चर खे खच्चर ओ खे हाणे अचे पियो स्क्रीन ते लिखो था छा साईं टाइम था वठो खे खच्चर तव्हांजो अखर आहे ऐं हिन वक़्तु स्टार्ट थिए थो तव्हांजो टाइम 1 2 3 गो खंजर खालिद खर्च खर्ची खाको खाकी खा खालिद खमीस खारिश खारगन खाली खबरी खारिश खो खोरी खोरशी खो खुश से खमीस खानो और खुरम खामोश खिलाज कमी खातून खिलाफ खैर खावर खावंद खबर खुर्शेद खंजर खर्ची खाकी खाको खालिद एके तालिया 41 वाह वाह अरसलान बाबा वाह बाबा ही ॿ दोस्त आहिनि हिकिड़ो अरसलान कमाल, हुननि जो कमाल। पुटु आहे ऐं ही जेको नाला खणे हुननि जो फादर आहे अच्छा हा बाबा मोहम्मद जुमन सहतो साहब आहे सो ही उन्हनि जी स्पीड हूंदी आहे वॾी स्पीड आहे हिकिड़ो दफ़ो मां उन्हनि जी इहा call- इहा ज़रूरत आहे न स्पीड जी हाणे उन स्पीड जो मां हिरल माण्हू हा। जॾहिं ऐं स्लो गाड़ी तो वारी स्पीड ॾिठी 7 काउंट कयो तमामु ज़बरदस्त बहितरीन अॼु मिसिस रहमान बि ॾाढो सुठो खेॾी ऐं तव्हां खेॾिया आहियो माशाल्लाह ऐं मीर शेख साहब त कॉल कई पर उन्हनि चयो त मां शाइरी वारे सेगमेंट में तव्हां सां पार्टिसिपेट कंदुसि ऐं इन खां अॻु में हिकिड़ो जेका पहिरियों जेको असां सां जेको गेम ही सेगमेंट खेॾियो उहो वॾो हिकिड़ो खिलाड़ी हुयो पर उहो टोटल 7 स्कोर करे सघियो पर ख़ैर सो माशाल्लाह अरशद लाइफ में हर माण्हू जो को न को हिकिड़ो एम ज़रूरु हूंदो आहे बिल्कुलु हूंदो एम हिकिड़नि जा खोड़ हूंदा आहिनि घणा हूंदा आहिनि के माण्हू हिकिड़ो एम खणी हलंदा आहिनि ऐं इहो असांजी स्कूल लाइफ में बि सवाल पुछंदा बिल्कुलु अरशद जो कहिड़ो एम आहे अरशद जो एम इहो आहे त वर्ल्ड स्टेज ते परफॉर्म करे ऐं पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट करे वर्ल्ड स्टेज ते परफॉर्म करे ऐं पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट करे ऐं तमामु ज़बरदस्त माशाल्लाह बहितरीन लाइन ते ॾिसूं था केरु आहे अस्सलाम वालेकुम
वालेकुम सलाम अदा, मां लाड़काणे दड़ी मोहल्ले खां थी ॻाल्हायां, मंज़ूर खातून। माशाल्लाह आदि मंज़ूर खातून लाड़काणे दड़ी महिल ऐं इत्तेफ़ाक़ असां ॿई बि लाड़काणे जा आहियूं। हाँ बिल्कुल। अरशद भी लाड़काणे जो आहे, मां भी। जी तव्हां ठीकु आहियो अदा? हा हा अरशद जी। अरशद मेहमान तव्हां जी मां ठीकु आहियां, तव्हां ठीकु आहियो? जी अदा, अल्लाह जो शुक्र आहे। अच्छा हिन वक़्तु मुक़ाबलो ॾाढो सख़्तु आहे आदि मंज़ूर खातून, छो त टॉप हींअर स्कोर हिन वक़्तु बीठो आहे 41 यानी कि 41 ऐं तव्हां बि माशाल्लाह तमामु सुठो खेॾी सघो थियूं जेकॾहिं तव्हां थोरो पंहिंजे ज़हन खे पुख़्तो रखी करे ऐं 20 सेकंड्स खे बग़ैर साही मुंझाए ऐं तव्हां जेकॾहिं कयो त करे सघो था। सो हिन वक़्तु अव्हांजो जेको अखर आहे उहो आहे पे पग। पे पग अव्हांजो अखर आहे जी ऐं हाणे तव्हां टाइम स्टार्ट थिए थो 1 2 3 स्टार्ट। पर्स प्रेस पखो पल्लो पानी पाक पियो पाछो पेज पानी पेटल पालिश पालक पिस्तो पोपट पुल्ली पाओ पारस बरीन पीस पीस पेन पानो पाडो पाड़ पापड़ पागल पलंग पोख पुनल पाजामो भारत परवेज पोटी पोटो पोलियो प्रेमी बल्लू पिर पसंद पावर पनीर टाइम अप 44 43 वाह। तमाम Well done, जबरदस्त well done. बेहतरीन अदी मंज़ूर खातून नो डाउट तव्हां अॼु वाकई कमाल करे छॾियो आहे। बेहतरीन 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 अनबिलीवेबल तव्हांजी अॼु परफॉर्मेंस हुई। मूंखे इहो यकीन कतई बि न हुयो त तव्हां वाकई करे सघो थियूं, पर नो डाउट तव्हां नॉन स्टॉप ही रिकॉर्ड तोड़ियो आहे हिन असांजे दोस्त जो अदे जो, जेको मूंखे ॾुखियो पियो लॻे त मां सम्झां पोइ त न तोड़े सघंदो, पर नो डाउट यू हैव डन अ गुड जॉब अदी। तमामु ज़बरदस्त, हाणे मूंखे शर्म अचण लॻो आहे। तमामु बहितरीन अदी मंज़ूर खातून माशाल्लाह माशाल्लाह। अॼु तव्हां वाकई ॿुधायो तव्हां लाड़काणे जा माण्हू स्ट्रॉन्ग थींदा आहिनि बाबा। बिल्कुलु, बिल्कुलु। वॾा तेज़ थींदा आहिनि। ज़बरदस्त 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 43 44 पर 43 थियो, पर 41 स्कोर हुयो अरसलान जो ऐं 43 आहे 43 मंज़ूर 44 44 थियो, पर थ्री, हिकिड़ो हुननि अॻु में मूंखे चयो टाइम अप, सही। मां बाद में चयो तेसि ताईं माना 43 थियो। ओके, ओके। सो हिन वक़्तु अनाउंसमेंट जो टाइम आहे। असां अनाउंस कंदासीं त ख़बर तव्हांखे आहे त केरु खटी आहे, पर पोइ बि असां हुनजो नालो खणंदा आहियूं। पर मूंसां गॾु जेको मुंहिंजो महिमान हुयो, थैंक यू सो मच अरशद, ॾाढो सुठो लॻो। Thank you so much. रियली तव्हां असांखे पंहिंजो टाइम ॾिनो। आई एम ग्रेटफुल टू यू एक्चुअली कि तव्हां मूंखे इन क़ाबिल सम्झो, हिते घुरायो ऐं मूंखे गेस्ट कयो। आई एम वेरी थैंकफुल टू यू एंड आई एप्रिशिएट योर वर्क। तव्हां जेको बि कमु कंदा आहियो असांजी दिलनि खे छुहंदो आहे हमेशह, ऐं तव्हां मां असां हमेशह इंस्पायर थींदा आहियूं। थैंक यू अरशद, इहो अरशद प्यार आहे ऐं मुंहिंजो सुठो दोस्त बि आहे। ऐं हिन वक़्तु असां अनाउंस कंदासीं, हुन खां पोइ ब्रेक ते वेंदुसि। ब्रेक खां पोइ मोटी थो अचां, शेरो शाइरी सेगमेंट थींदो, मूंसां गॾु ई रहिजो। हिन वक़्तु अल्फ़ाबेट सेगमेंट जो जेको विनर आहे, जंहिं तमामु ज़बरदस्त सम्झो कमाल करे छॾियो, 50 टॉप स्कोर रहियो आहे असांजो इन शो जो। सो 43 असांजी हीअ अदी आई आहे, जंहिंजो नालो आहे मंज़ूर खातून। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु आहे। मूंखे फ़िलहाल थोरी देरि जे लाइ साई ॾियो, हुन खां पोइ मोटी थो अचां। मूंसां गॾु रहिजो। धरती जो जमालो, वाह वाह जमालो। बेनाम सा ये दर्द ठहर क्यों नहीं जाता, जो बीत गया है गुजर क्यों नहीं जाता। सब कुछ तो है क्या ढूंढती रहती है निगाहें, क्या बात है मैं वक्त पे घर क्यों नहीं जाता। वो एक ही चेहरा तो नहीं सारे जहां में, वो एक ही चेहरा तो नहीं सारे जहां में, जो दूर है वो दिल से उतर क्यों नहीं जाता। बेनाम सा ये दर्द ठहर क्यों नहीं जाता, जो बीत गया है गुजर क्यों नहीं जाता। वेलकम बैक। भली करे आया शेरो शायरी सेगमेंट में, जंहिंमें असां
दुनिया जा ख़ूबसूरत जेके बि शाइर आहिनि उन्हनि जी शाइरी खे असां शामिलु कंदा आहियूं ऐं सभ खां पहिरियां भला कॉल वठूं था त केरु आहे उन खां बाद में कंटिन्यू कयूं था पंहिंजी गुफ्तगू। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसे हैं इधर भाई? फर्स्ट क्लास, आप सुनाएं कैसी हैं? ठीक हैं? मैं भी ठीक हूँ माशाल्लाह। कहाँ से और कौन बात कर रही है? फिरोजा बात कर रही हूँ, सखर से। फिरोजा सखर से बात कर रही हैं। फिरोजा, आप मुझे कब पहचानेंगे? मैं आपको इसलिए भी पहचानता तो हूँ, लेकिन हमारे जो नाजरीन हैं उनके लिए भी ये जरूरी होता है कि जो बात कर रहा है उसका नाम क्या है। ठीक है, ठीक है ना? फिरोजा सखर से बात कर रही हैं और शेरो शायरी सेगमेंट में फर्स्ट कॉलर आप हैं कि पहली कॉल आपकी है। तो फिरोजा, आज शायरी ऐसी होनी चाहिए, ख़ास करके जो पढ़ने का अंदाज़ हो, अंदाज़े बयां, वो बहुत अच्छा होना चाहिए ताकि लगे कि फिरोज़ा ने आज बहुत अच्छी तैयारी की है और वो विनर के लिए बिल्कुल भी तैयार है। जी इंशाल्लाह मैं पूरी कोशिश करूंगी। जी। तेरे ख्याल में रात गुजर जाती है, तेरे ख्याल में रात गुजर जाती है, बेबसी के हाल में रात गुजर जाती है, बेबसी के हाल में रात गुजर जाती है। तू मुझे याद करता है कि नहीं, इसी सवाल में रात गुजर जाती है। तेरे चेहरे का अक्स जहन में बनाते हैं, तेरे चेहरे का अक्स जहन में बनाते हैं, तस्वुर हिलाल में रात गुजर जाती है। तुम्हें चांद कहूँ या चांद जैसा कहूँ, तुम्हें चांद कहूँ या चांद जैसा कहूँ, सोचों के जाल में रात गुजर जाती है। काश के तू हर वक्त मेरे साथ रहे, काश के तू हर वक्त मेरे साथ रहे, ख्वाहिशे कमाल में रात गुजर जाती है। बगैर किस्मत के कुछ भी नहीं मिलता, बगैर किस्मत के कुछ भी नहीं मिलता, बस इसी मलाल में रात गुजर जाती है। वाह वाह। एक और शेर है हैदर भाई का, इजाजत है। जी जी बताएं, दर्द बन के दिल में रहा न करो, दर्द बन के दिल में रहा न करो, आंसू बन के आंखों में आया न करो। जब हकीकत में तुम मेरे नहीं, तो ख्वाब बनकर नींदों में आया न करो। बहुत अच्छा। अदी फिरोजा जी आवाज़ भी ॾाढो सुठो, अंदाज़े बयां बि तव्हां ॾाढो सुठो आहे। पर हाणे ॾिसूं था त तव्हां पहिरियां कॉलर आहियो, पर खोड़ सारियूं कॉलूं अञा असांखे ईंदियूं असांजे हिन शो में। सो ॾाढा अहिड़ा बहितरीनु ऐं डेंजरस कॉलर, डेंजरस मां मुराद त जेके काफ़ी टैलेंटेड कॉलर असांखे जॾहिं कॉल कंदा आहिनि ऐं उन्हनि जी जेको शाइरी पढ़ण जो जेको अंदाज़ हूंदो आहे उहो बि एॾो प्यारो हूंदो आहे। पोइ ॾिसूं था त मुक़ाबिलो अॼु ॾाढो सख़्तु ऐं सुठो थींदो, छो त पहिरीं कॉलर फिरोज़ा जी ॾाढी सुठी तयारी कई ऐं बहितरीनु अंदाज़ में असांखे शेर ॿुधाया। ऐं मूंखे बि हिकिड़ो शेर यादि अची वियो, ना सवाल बन के मिला करो ना जवाब बन के मिला करो। ही कंहिं दौर में नंढो हूंदो मां शेर पढ़ंदो हुउमि, उन बचपन जा कुझु शेर अवां सां शेयर कयां पियो। न सवाल बन के मिला करो न जवाब बन के मिला करो, मेरी ज़िंदगी मेरा ख्वाब है, मुझसे ख्वाब बन के मिला करो। मुझे अच्छे लोग तो बहुत मिले, मैं तो उनके कर्ज से ही मर गया। मुझे अच्छे लोग तो बहुत मिले, मैं तो उनके कर्ज से ही मर गया। हो सके तो कभी कभी खराब बन के मिला करो। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो। कॉल शायद ड्रॉप थी वेंदी आहे, सो नेटवर्क प्रॉब्लम जे करे बि ईअं थींदो आहे, पर ज़्यादातर असां वटि त न आहे। अव्हां वटां जॾहिं बि कॉल ईंदी आहे तव्हां वटि के सिग्नल्स प्रॉब्लम हूंदा आहिनि, छो त काफ़ी अहिड़ा एरियाज़ आहिनि जिथे सही तरीक़े सां नेटवर्क कमु न कंदो आहे, इन जे करे बि कॉल अची करे ड्रॉप थी वेंदी आहे। सो वंस अगेन वरी जेकॾहिं तव्हां ट्राई करे सघो था, तव्हांखे नंबर बिज़ी मिलंदो, पर जेकॾहिं तव्हां कंटिन्यूसली ट्राई कंदो त तव्हांखे आराम सां तव्हांजो नंबर लॻी सघे थो। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। साईं आवाज़ सफ़ा सही न पियो अचे, केरु पिया ॻाल्हाइनि? मोहम्मद जुमन साहब। साईं मोहम्मद जुमन साहब कीअं आहियो? फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? फर्स्ट क्लास। हाणे चइबो छा पिया ॿुधायो? वाह वाह वाह।
सिकंदे थियण मिसाल तो सिक न लाथी सुपरी, अठई पर अंदर में तुझी सिक संभाल, करे भलायूं भाल, ता ये मलको मलियो हुंद सिर सुधो सदो। वाह वाह। गालियों थम के दिल जो दिल सुधो सा, चवा चली दसा साजल मोते से, इसी हाल हमल जो तो दोस्त दिला सो दे, फिर भरे वाह वाह। सुठी शायरी मोहम्मद जुमन सातो साहब, तव्हां त कंहिं तारीफ़ जा हाणे मोहताज ई न आहियो, ख़ासि करे असांजे शो में। तव्हांजो इहो अंदाज़ असांखे ख़बर आहे, ॾाढो सुठो आहे। सो अॼु मुक़ाबिलो ॾाढो सुठो थींदो ऐं ज़्यादातर जेकॾहिं कोई नओं माण्हू तव्हां खां थोरो तव्हांजे बराबरि बि अचे थो, सम्झो ॼण माना उहो हक़दारु आहे। सो माशाअल्लाह ॾाढो सुठो। मोहम्मद जुमन सातो साहब जी कॉल हुई, उन ॾाढो सुठी शाइरी ॿुधाई ऐं हिन खां अॻु में फिरोज़ा सखर खां कॉल कई। 2 कॉल्स थी चुकियूं आहिनि। तव्हांजी स्क्रीन ते असांजो नंबर अचे पियो, तव्हां फ़ोन करे सघो था असांजे हिन शो में। लाइन ते सुन था, केरु आहिनि, कहिड़े शहर खां कॉल आहे? अस्सलाम वालेकुम, पंहिंजो गुड नेम ॿुधाए छॾियो। वालेकुम सलाम, हैदर बादशाह, हाल आहे? ख़ुशि हो? जी जी फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो? खलील अहमद भान सैदाबाद। अली खलील अहमद भान सैदाबाद। सलीम अहमद भान सईदाबाद खां। सलीम अहमद भाउ कीअं आहियो? जी सर, तव्हां ख़ुशि हो सर? तबियत सही आहे? फर्स्ट क्लास। अच्छा सलीम या खलील? खलील अहमद। खलील अहमद, ठीकु आहे भाउ। खलील अहमद भाउ, शेरो शाइरी जो मुक़ाबिलो ॾाढो सुठो हले पियो ऐं जेके बि अॻु में कॉलर तव्हां खां आया आहिनि उन्हनि जो अंदाज़ बयान ॾाढो ख़ूबसूरत आहे। सो खलील भाउ मां बि ॾाढी सुठी एक्सपेक्ट कयूं था त उहो बि ॾाढी बहितरीन शाइरी ॿुधाईंदो असांखे। छा पिया सम्झो? इंशाल्लाह इंशाल्लाह। जी सर, तव्हांखे उस्ताद बुखारी शेर ॿुधाईंदासीं। जी बिल्कुलु। तूं बेक़दरा तेरी दिल बेक़दरी, तेॾियां कातिल अखियां बेक़दरियां, अखियां नाल चुमा तब चुम न देवन, तेरे पैर दियां तिलियां बेक़दरियां, तेरे पैर ढकन दस कौन देवन, तेरे गोठ दियां गलियां बेक़दरियां, सिर फाड़ घटा तब कुछ न पुछन, तेरे गोठ दियां भितियां बेक़दरियां। वाह। एक गाल होवे उस्ताद करां, तेॾियां सभई ॻाल्हियां बेक़दरियां। तेॾियां सभई ॻाल्हियां बेक़दरियां। वाह साईं वाह। अखियां तेॾियां क्लैशण बरबस्ट गोलियां मार वे, पता शुमार कोन्हे कितने माण्हू मारजे। सिराइकी में हिकिड़ो शेर मूंखे यादि आहे, इन करे मां बि दिलि जो तव्हां सां शेयर कयां। ऐं खलील अहमद भाउ उस्ताद बुखारी जो असांखे शेर ॿुधायो। उस्ताद बुखारी जेको मां समेत तक़रीबन हर सिंधी जो फेवरेट पोइट रहियो आहे ऐं अवामी शाइर आहिनि माशाअल्लाह। हुन एॾी ख़ूबसूरत ऐं बहितरीन शाइरी रही आहे जो जॾहिं बि उस्ताद बुखारी जो नालो ईंदो आहे त मूंखे उस्ताद बुखारी जी 2 लाइनूं त ज़रूरु यादि ईंदियूं आहिनि। उस्ताद में बज़ाहिर ॿी का बि ख़ूबी नाहे, हिकु सूंहं जो पुॼारी ॿियो सिंध यार आहे। सो ॾाढो ज़बरदस्त। लाइन ते ॾिसूं था केरु आहे? अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम अस्सलाम मौला अली मदद। साईं केरु बाबा? सर बा सोहेल सुमरो शिकार। ज़ुहैब। सोहेल सुमरो शिकारपुर सर। सोहेल सर आवाज़ घटि पियो अचे इन जे करे। अच्छा सोहेल भाउ कीअं आहियो? साईं तव्हां ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? सोहेल भाउ जी मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो? शुक्र आहे भाउ अल्लाह जो एहसान आहे। तव्हां हिन खां अॻु में ही जेको सेगमेंट असांजो हले पियो इन में तव्हां जेके असांखे कॉलर जॾहिं शाइरी ॿुधाई आहे उन्हनि जी शाइरी तव्हां ॿुधी आहे? हा मां शाइरी ॿुधी आहे बिल्कुलु। कंहिंजी सुठी लॻी तव्हांखे? बसि हाणे फ़ैसिलो त हाणे जेको आहे तव्हांखे करिणो आहे, असां जजमेंट थोरी कंदासीं। न तव्हांखे बि पसंदि जो हक़ आहे। तव्हां छो त कॉम्पिटेटर आहियो, तव्हां जॾहिं कॉम्पिटिशन में लहो था तव्हांखे इहा ख़बर हूंदी त यार हिन ॾाढो सुठो कयो आहे, मूंखे हिनखे बीट करिणो आहे। सो बहरहाल बीट बि जेको आहे सो अॼु जेका सखर खां पोइ फ़ोन कईसीं। हा उन ॾाढो सुठो। बिल्कुलु 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 बिल्कुलु। वेरी गुड वेरी गुड। सुठी तव्हांजी चॉइस आहे, बहितरीन। ॿ उर्दू आहे शेर मां ॿुधाईंदोमांसि। जी जी। उन खां हिकु शेर मां पंहिंजो। जी। ये जिंदगी कभी कभी अजनबी सी लगती है, ये जिंदगी कभी कभी अजनबी सी लगती है, तेरे बगैर हर खुशी खुशी सी लगती है।
तेरे बगैर हर खुशी बुझी सी लगती है। हवा के साथ बदलता है उनका हुस्न सलूक, हवा के साथ बदलता है उनका हुस्न सलूक। हसीन लोग भी होते हैं मौसमों की तरह। वाह। हसीन लोग भी होते हैं मौसमों की तरह। साईं को सिंधी तेरा जी साईं। तू भी नशे में माँ भी नशे में, तू भी नशे में माँ भी नशे में, चंद्र की आहे पंहिंजी लय में, हलत हली का मौज मल्हायूं, वाह काक महल जो दर खड़कायूं। वाह, तमामु सुठो। सोना मेडा सिंगार करे, सोना मेडा सिंगार करे ता वल वल मुसाग मले। वो शेर होवे को दिलेर होवे जो ताब हुस्न दा झले। वो शेर होवे को दिलेर होवे जो ताब हुस्न दा झले। आके अली गुल सांगी ने सदका वञा मेरा सोनल साईं। वाह वाह, नकाब प्रेक्टिस बेहतरीन बा। सुहेल बा ॾाढो सुठो, सुठी शाइरी, सुठो अंदाज़। ऐं लास्ट टाइम शायदि तव्हां ई विनर थिया हुयो। बहितरीन उन वक़्तु बि तव्हां शेर ॿुधाया हुया। अॼु मुक़ाबिलो बि ॾाढो बहितरीनु आहे। तमामु सुठा कॉलर ऐं तमामु सुठो हुननि जो हिसो शामिलु थी चुको आहे ऐं बहितरीनु हुननि पोइट्री ॿुधाई आहे। ऐं ख़ुशी थींदी आहे त जॾहिं असां शेरो शाइरी वारो सेगमेंट कंदा आहियूं त हुन में असांखे काफ़ी सुठा ज़हीन ऐं पढ़ियल लिखियल माण्हू ऐं बहितरीनु सोच रखण वारा माण्हू जॾहिं शो में फ़ोन कंदा आहिनि, कॉल कंदा आहिनि, त मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं ख़बर पवंदी आहे त असां वटि माशाल्लाह अदब खे पढ़ण वारा, अदब खे लाइक करण वारा तमामु घणा ऐं बहितरीनु माण्हू मौजूदु आहिनि। सो माशाल्लाह हिन वक़्तु फ़ैसिले जे तरफ़ अचूं पिया, फ़ैसिलो ॾींदासूं। ॾाढी सुठी शाइरी सभिनीनि पढ़ी आहे। वरी बि उहा ई ॻाल्हि कंदुसि जेका मां कॾहिं कॾहिं कंदो आहियां त इन 4 माण्हुनि मां जेकॾहिं कंहिं हिकिड़े खे चूज़ कयूं था ऐं 3 जेकॾहिं उहे नथा थियनि त मतिलबु न आहे त उन्हनि में सेंस कोन्हे। नो डाउट सभु ईअं सम्झो इक्वली आयो, पर थोरो घणो फ़र्क़ु हूंदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त अॼु जेकॾहिं मां विनर थो थियां ऐं अॼु मां सुठो शेर पढ़ियो आहे त सुभाणे मां ज़रूरी न आहे त साॻियो ई वरी सुठे अंदाज़ में पढ़ी सघां। इन जे करे कॾहिं कॾहिं कोई ॿियो बि अची वेंदो आहे। सो माशाल्लाह जेको अॼु जो विनर आहे, जंहिं ॾाढो पोलाइट ऐं ख़ूबसूरत अंदाज़ बयां पोइट्री करे ॿुधाई, फेरोज़ा सखर। सखर खां फेरोज़ा कॉल कई, जिन ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में शेर ॿुधाया, बहितरीन उन्हनि शेर शाइरी कई, उन्हनि स्पेशल गिफ्ट हासिलु कयो आहे धरती टीवी वारनि जी तरफ़ां। ऐं तव्हां असां सां गॾु ई रहो, असां सां गॾु ई हुजो। नंढड़ी हिकिड़ी ब्रेक आहे, मोटी थो चवां, हुन खां पोइ वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते बि अची चुको आहे, पर अञा थोरो वक़्तु आहे जो तव्हां सां गॾु उहो स्पेंड कंदुसि। काॾे बि न वञिजो, मूंसां गॾु ई रहिजो। धरती जो जमालो, वाह वाह जमालो। भली कार चवंदुसि अवां सभिनीनि खे। ऐं हिन वक़्तु जीअं त जीअं वक़्तु गुज़रंदो आहे ऐं आख़िर में असां हिकिड़ो ख़ूबसूरत सेगमेंट कंदा आहियूं जंहिंमें अव्हांखे वधीक तकलीफ़ न ॾींदा आहियूं, सिर्फ़ु अव्हां कॉल कंदा आहियो ऐं बैलून जो कलर चूज़ करे ॿुधाईंदा त कहिड़ो बैलून विनर आहे। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हैदर बादशाह हालान। फहमीदा फ्रॉम बान सईदाबाद। फहमीदा फ्रॉम बान सईदाबाद। कीअं आहियो अदी फहमीदा? ठीकु आहियो? जी अदा जी, अल्लाह जो शुक्र आहे। माशाल्लाह, तमामु ज़बरदस्त। ऐं असां भेणुनि जी तव्हां भाइरनि लाइ दुआऊं आहिनि। वाह 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 वाह, तव्हां आदि असांखे दुआ कंदियूं आहियो ऐं तव्हांजी दुआऊं लॻंदियूं आहिनि। सची ॿुधायांव, तव्हां बान सईदाबाद मां किथे बि अदी असांजी किथे बि हुजे, पर जॾहिं हथ खणंदी आहे वाकई त तव्हांजी दुआ में वाकई असरु आहे। तव्हां दुआ कंदा आहियो ऐं असां जी बिल्कुलु। थैंक यू सो मच। स्क्रीन ते ही हाणे तव्हांजे साम्हूं बैलून्स अचनि पिया 4, ऑरेंज, पर्पल, येलो ऐं रेड। तव्हां कहिड़ो कलर? पर्पल जी, पर्पल पर्पल जी, ठीकु आहे। अदी असांजी पर्पल चूज़ करे पई फहमीदा ऐं उन चूज़ करे छॾियो आहे पर्पल। ठीकु आहे। वाङणाई कलर अदी असांजी चूज़ कयो आहे। बाक़ी बचा आहिनि 3 कलर्स।
हिकिड़ो आहे ऑरेंज ऐं रेड येलो। कल्ह थियो ईअं हुयो, येलो कलर जेको आख़िरी बचो उनखे जंहिं कॉल कई उहो उनजे नसीब में पाण ई अची वियो, ये लो। मां बि चयोमांसि ये लो, ऐं इतफ़ाक़ सां विनर बि उहो ई साबित थियो। पर अॼु ज़रूरी न आहे त येलो ई विनर हुजे। सो तव्हां सोचे ॿुधायो, तव्हांजी 6 सेंस जेका आहे उहा वधीक कमु करे सघे थी, छो त तव्हां खेॾंदड़ आहियो। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। शफीक अहमद भान सैदाबाद। शफीक अहमद भान सईदाबाद खां। शफीक भाउ कीअं आहियो? जी सर अला एहसान, तव्हां ॿुधायो? तव्हां ॿुधायो। हाणे हिन मां कलर ॿुधायो। कलर त कहिड़ा आहिनि? ऑरेंज आहे, येलो आहे, रेड आहे। सर रेड। रेड। अल्लाह अकबर, खतरे जी निशानी बाबा। शफीक भाउ रेड ज़ोन में हलियो वियो। रेड कलर शफीक भाउ जो आहे। अञा 2 बैलून्स आहिनि। अवां जल्दी कॉल करे पंहिंजी पसंदि ॿुधाए सघो था। तव्हां वटि अञा हिकिड़ी चॉइस आहे, तव्हां कलर चूज़ करे सघो था। पर उन खां पोइ जेको आख़िरी कलर हूंदो उनजे नसीब में जेको कलर बचंदो उहो उनखे असां ॾींदासीं। सो जल्द अज़ जल्द जेतिरी थी सघे तव्हां कॉल कयो। वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते अची चुको आहे ऐं वक़्ती तौर जे लाइ जुदाई कंदासीं, पर वरी सुभाणे सेम टाइम ते हैदर का देवा सां गॾु हूंदो। सो अञा एतिरो वक़्तु आहे जो तव्हां सां गेम खेॾी सघां थो ऐं तव्हांखे ॿुधाए सघां थो त तव्हां मां विनर केरु आहे। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजा बचा अमान जिना डोकरी मां सॾु कोन्हे, सॼो महीनो मुबारक हुजे मीलाद जो। जीजा ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? हा दुआ शुक्र। हा जीजा किथां खां कॉल कया? डोकरी खां? जी पाण डोकरी खां बाद में करे चुकी आहियां। हा हमेशा कंदी रहंदी आहियां। हा नालो ॿुधायो पंहिंजो। जीजा नालो ॿुधायो। या जीजा लिखी छॾियां? हा जी अम्मा नज़ीरा लिखी थो छॾियां। हा कहिड़ो रंग? अम्मा 2 रंग बचा आहिनि। हाणे मूंखे हिन मां ॿुधायो त तव्हांखे नारंगी रंग खपे या फिको? हा नारंगी न फिको। फिको जी। येलो कलर अम्मा नज़ीरा चूज़ करे छॾियो आहे ऐं ॾिसूं था त हाणे आख़िरी कॉल आहे। आख़िरी कॉल खां पोइ जेको ही ऑरेंज कलर आहे इहो कंहिंजे नसीब में थो अचे कानो गिनती न आहे। का ख़बर न आहे त कंहिंजे नसीब में इहो ईंदो ऐं उन खां पोइ ख़बर पइजी वेंदी। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो सभु ख़ाली हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो अथव। लाइन ते सुना केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। हैदर भाउ ख़ुशि आहियो? जी भाउ ठीक, फर्स्ट क्लास। गुड नेम ॿुधाए छॾियो। चांडियो खैरपुर नाथन शाह। केरु चांडियो? मोहम्मद अवेस चांडियो खैरपुर नाथन। मोहम्मद अवेस चांडियो साहब। जी ख़ुशि आहे भाउ? फर्स्ट क्लास भाउ। नारंगी कलर तव्हांजे हिस्से में आयो आहे साईं? जी भाऊ। तव्हांजे हिस्से में ऑरेंज कलर अची चुको आहे। फहमीदा पर्पल कलर, शफीक भाउ रेड, अमा नज़ीरा येलो ऐं मोहम्मद अवेस ऑरेंज कलर। ॾिसूं था हाणे टन टन हाणे ख़बर पवंदी त सभ खां पहिरियां असां ही पढ़ींदासीं त हिन में अंदरि जल्दी जल्दी बि ईंदासीं ऐं ख़बर पवंदी त रेड कलर जेको शफीक भाउ चूज़ कयो उन में अरे वाह 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 शफीक वाह। मथे हफ़्ते कोशिश कजो। सो सैड यार, सो सैड भाउ, सो सैड। ऐं हिन वक़्तु असां ईंदासीं रेड कलर शफीक भाउ चूज़ कयो हुयो ऐं ईंदासीं हाणे येलो यानी कि अम्मा नज़ीरा ॾिसूं था त छा चूज़ कयो। ख़बर पइजी वेंदी। डोकरी मां असांजी जीजल कॾहिं कॾहिं कॉल कंदी आहे। सो चवंदी आहे दुआऊं ॾींदी आहे ऐं दुआऊं बि अहिड़ियूं ॾींदी आहे जो जीजल जी दुआ खे हाणे साईं केरु टारे सघे थो। खटी आयो ख़ैर सां जाने के अम्मा नज़ीरा खटी चुकी आहे। डोकरी मां कॉल कई ऐं येलो कलर
उन्हनि चूज़ कयो। सो माशाल्लाह ज़बरदस्त। थी सघे थो हिननि में बि कुझु हुजे, इन जे करे कॾहिं कॾहिं सस्पेंस ॾींदो आहे असांजो डायरेक्टर, ठीकु आहे। पर 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 ख़बर पइजी वेंदी फुकड़े जो कलर तो सही चूज़ कयो आहे, बहितरीन। ऐं यकीनन हो बि ख़ाली आहे, हिकिड़े में ई असां विनर रखंदा आहियूं। सो माशाल्लाह अॼु जी जेका विनर आहे हिन सेगमेंट जी, ॾोकरी खां आंटी नज़ीरा असांखे कॉल कई ऐं उन्हनि ही कलर चूज़ कयो, उन मां हुननि खे विनर जी पर्ची मिली आहे। सो ॾाढो ज़बरदस्त लॻंदो आहे जॾहिं बि अवां सां मां मौजूदु हूंदो आहियां। ऐं थकावट बि थी पवंदी आहे, अॼु तबियत बि थोड़ी सही न हुई, पर महिमान जेको मुंहिंजो दोस्त हुयो अरशद शेख, ऐं ऑफ द कैमरा मुंहिंजा ॿिया बि दोस्त मौजूदु आहिनि, उमेर भुट्टो बि मूंसां गॾु मौजूदु आहे ऐं नादर चाचड़ बि मौजूदु आहे। सो ही मुंहिंजा फ्रेंड्स आहिनि, जेकॾहिं ही ईंदा आहिनि जॾहिं ऐं हिननि सां मुलाक़ात ईअं सम्झो एनर्जी हूंदी आहे। दोस्त एनर्जेटिक हुजनि त तव्हांखे एनर्जी हूंदी आहे। सो थैंक यू सो मच, पंहिंजो ख़्यालु रखंदा कयो। वरी सुभाणे सेम टाइम ते हैदर कादरी अवां सां गॾु हाज़िर थींदो। पंहिंजो ख़्यालु रखंदा। धरती जो जमालो, वाह वाह जमालो।